अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहियूं सभु ठीकु हूंदा। दोस्तों अॼु की न वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त लाला अब्दुल हुसैन सारियो जी पत्थर दुनिया में आख़िरी क़िस्त कहिड़ी हुई। उन खां बाद में लाला अब्दुल हुसैन सारियो घणो बीमार पइजी वियो ऐं लगातार इहा बि ख़बर बि पए त 1 साल या 1.5 साल पूरो घर में हुयो, पर घर खां पोइ निकितो न त उहो मतिलबु उनखे बीमारी वकोड़े वई त उन खां पोइ वफ़ात करे वियो। यानी तव्हांखे ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त लाला जो अॼु आख़िरी क़िस्त आख़िरी ड्रामो कहिड़ो आहे। टोटल अॼु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुमि लाला खे कहिड़ी बीमारी हुई। टोटल कुछ अॼु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुमि। सो महिरबानी करे अगर तव्हां असांजे हिन चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं ज़रूरु सब्सक्राइब कंदा असांजे चैनल खे, ताकी असांखे तव्हां सब्सक्राइब कंदो त असांजो हौसलो अफ़ज़ाई थींदो ऐं असांजो हौसलो अफ़ज़ाई थींदो त असां अहिड़ा एंटरटेन वीडियो तव्हांखे ॾींदा रहंदासीं। ऐं स्टार्ट बि कयूं अॼु वीडियो। लाला अब्दुल हुसैन सारियो हिकु बहितरीनु इंसानियत पिणु हुयो ऐं लाला अब्दुल हुसैन सारियो बॉर्डर शहर खां तलुकात रखे थो। लाला अब्दुल हुसैन सारियो बचपन खां ई ड्रामनि में माना कमु करण जो शौक़ु रखंदो हुयो। लाला अब्दुल हुसैन सारियो घणेई पंहिंजा शागिर्द ॾेई वियो आहे हिन वक़्तु, जिन में लाला रफ़ीक ज़ौर ऐं बिलावल खोखर पिणु आहिनि। अहिड़ा खोड़ सारा ॿिया बि लाला जा आहिनि शागिर्द आहिनि। उन खां बाद में तव्हांखे ॿुधायां लाला अब्दुल हुसैन सारियो पत्थर दुनिया में डेब्यू कयो तक़रीबन 110 क़िस्त खां पोइ। लाला अब्दुल हुसैन सारियो वकोड़ियल वजूद में बि हिकु सुठो किरदारु कयो जेको घणो मशहूरु वियो। पत्थर दुनिया में हिकु मेहूं ऐं ॿियो रुस्तम ख़ान यानी लाला अब्दुल हुसैन सारियो ॿिन्हिनि जो हिकु मशहूरु किरदारु रहियो। दोस्तों लाला अब्दुल हुसैन सारियो पत्थर दुनिया ड्रामे में जेको आहे 100 क़िस्त खां पोइ आयो ऐं वाहिद उहो शख़्स हुयो जेको जेल में बि न वियो। पत्थर दुनिया में सभई अदाकार पत्थर दुनिया जा जेल में विया, जेल घुमी आया, बाक़ाइदा पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार कयो, पर इहो वाहिद शख़्स आहे जंहिं मतिलबु ड्रामे में जेको आहे जेल न वियो। लाला अब्दुल हुसैन सारियो जी लास्ट जेकी क़िस्त आहे 512 खां पोइ न ॾिसण में आयो ऐं 2011 में लाला अब्दुल हुसैन सारियो वफ़ात करे वियो। दोस्तों इंशाल्लाह अॻिलो